हिन वक़्तु असां डिप्टी कमिश्नर ऑफिस सुजाल में बीठो आहियूं। असां सां गॾु डिप्टी कमिश्नर वाजिद शेख साहब असां सां गॾु बीठो आहे। असां हुन खां पुछंदासीं त हिन प्रोजेक्ट सां जेको आहे कहिड़ा फ़ाइदा थींदा ऐं असां डीसी साहब असांखे उहो ॿुधाईंदो। जी सर। महिरबानी। इहो असांजो जेको हिकिड़ो MOU साइन थियल आहे ENP जे फंड्स मां बिटवीन सिंध यूनिवर्सिटी एंड मेट डिपार्टमेंट मेरिन रिसर्च जो प्रोजेक्ट जेको असां सिंध यूनिवर्सिटी खे ॾिनो आहे, उन तहत हे 4 ई जेको आहे तालुकनि में रेन गाजिस हणंदा। 2 तालुकनि में हो हणी चुका आहिनि, शाहबंदर में, जाती में। हाणे अॼु जेको आहे सुजावलन में हणनि पिया, इन खां पोइ इंशाअल्लाह मीरपुर बठोड़ में हणंदा। हाणे इहो ॾिसिजे त इन जो फ़ाइदो छा थींदो। असां अक्सर ॾिसंदा आहियूं त बाबा बरसाति थी, हेतिरी बरसाति थी त उहा मिलीमीटर में ख़बर पवंदी आहे। त हिन सां बरसाति जी जेको एक्यूरेसी असांखे ख़बर पवंदी त असांजे तालुके में डिस्ट्रिक्ट में एक्यूरेटली घणी बरसाति थी। इन सां हिकु त इहो थी सघे थो। ॿियो जेकॾहिं मिसाल थो ॾिजे घणो टाइम जेकॾहिं बरसाति नथी थिए त सुकहिड़ो मिसाल थो ॾे अचे थो, जीअं ड्राउट जेको चइजो, त उनजी बि असेसमेंट असां करे सघूं था ऐं उन हिसाब सां प्रिकॉशनरी मेजर्स बि असां खणी सघूं था। इहे हिन जा फ़ाइदा आहिनि। डॉक्टर अब्दुल कयूम आदम सर, अर्ज़ु इहा त हाणे जेको ही डेल्टा एरिया आहे जेका असांजा हिन में 3 डिस्ट्रिक्ट अची वञनि था, बदीन, ठट्टो, सुजावल, इन में असांखे इहो ॾिसणो आहे त बरसाति केतिरी पवे थी, बरसाति आहे या न आहे। इहो ॾिसण लाइ असांखे रेन मेयरिंग सिस्टम हिकिड़ो घुरिबल हूंदो आहे। हाणे जेको पाणीअ जी अवेलेबिलिटी हूंदी आहे कंहिं बि एरिया में, हाणे जीअं ख़ासि तौर ते हिन डेल्टा में जेके असां पाणीअ जी अवेलेबिलिटी ॻाल्हि कयूं त उन में इहो आहे त असां वटि मेन 2 सोर्सिस आहिनि। हिकिड़ो कोटड़ी डाउन स्ट्रीम पाणी जेको अचे थो उहो डिस्ट्रीब्यूट थिए थो, केतिरो आयो उन त खणी गेजिस आहिनि या हिकिड़ा डेटा अचे थी पई त केतिरो पाणी आयो या केतिरो यूटिलाइज़ थियो फसलनि लाइ या पीअण लाइ। ॿियो सोर्स जेको मेन सोर्स आहे उहो बरसाति जो। हाणे हिन पूरी एरिया में तव्हां ॾिसो त 3 डिस्ट्रिक्ट्स में सुजावल, बदीन, ठट्टो, इन में सिर्फ़ु 2 लोकेशंस ते असांजो अहिड़े क़िस्म जूं रेन मेयरिंग स्टेशन्स या रेन गेजिस लॻल आहिनि, ठट्टे ऐं बदीन में। पूरी एरिया इन हवाले सां ख़ाली पई आहे, जंहिंमें का ख़बर कान्हे का त बरसाति केतिरी पई या न पई। त इन खे मेयर करण लाइ असांजो जेको प्रोजेक्ट आहे उहो इन ते कमु करे पियो त असां वधि में वधि रेन मेयरिंग स्टेशन्स लॻायूं, जंहिं सिलसिले में असां जीअं डीसी साहब ॿुधायो त असां बठोरे में ऐं हिन में जातीअ में ऐं चोहर जमाले में लॻाया आहियूं, हिते बि लॻे थी पई। अहिड़े हवाले सां 2 डिस्ट्रिक्ट में बि, माना जेकॾहिं ठट्टे जी ॻाल्हि कजे त उते बि 3-4 जेके इहे तहसील आहिनि उन में बि लॻंदियूं। इन सां छा थींदो, इहो हिकिड़ो रेन मेयरिंग सिस्टम जो हिकिड़ो नेटवर्क थी पवंदो, जंहिंमें असांखे जॾहिं डेटा ईंदी त असांखे ख़बर पवंदी त इन एरिया में बरसाति जो पाणी केतिरो आयो, दरिया जो रिवर जो पाणी केतिरो आयो, ऐं उन खां पोइ असां उनखे सही तरह सां मैनेज बि करे सघंदासीं, गॾु बि करे सघंदासीं ऐं फसलनि लाइ इस्तेमालु बि करे सघंदासीं। इवन पाणी पीअण लाइ कोन्हे को, अच्छा कोन्हे को त केतिरो कोन्हे को, केतिरो घुरिबल आहे, केतिरो सरप्लस आहे, केतिरो असांजी स्टोरेज आहे, इहो असांखे सॼो जेसि ताईं असांखे डेटा न हूंदी तेसिताईं असां न चई सघंदासीं। इन सिलसिले में असां इहो क़दम खयो आहे त असां हिनखे रेन मेयरिंग सिस्टम सॼो हिकिड़ो नेटवर्क ठाहियूं। रहमान रहीम। ऐं मां तव्हां दोस्तनि जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। मुंहिंजो नालो मुख़्तियार अहमद महर आहे। मां जेको आहियां त उहो प्रोजेक्ट डायरेक्टर आहियां मेरीन रिसर्च लेबोरेटरी एंड सर्वे यूनिट सुजावल में। असां हिकिड़ो MOU कयो आहे पाकिस्तान मेट डिपार्टमेंट सां, जंहिंमें सरदार सफराज साहब जिन उन जा चीफ आहिनि ऐं जेके कराची में वेंदा आहिनि। उन सां गॾु गॾु जेको आहे त डॉक्टर अब्दुल कयूम भुट्टो साहब जिन जेके असांजा कंसल्टेंट एक्सपर्ट आहिनि। असीं हिन कनेक्शन में हिकिड़ो MOU कयो आहे पाकिस्तान मेट डिपार्टमेंट सां, जंहिंमें असीं पहिरीं स्टेज ते जेको आहे त उहे 4 रेन गेजिस लॻाया आहिनि इन कोऑर्डिनेशन एंड कोलैबोरेशन ऑफ मेट डिपार्टमेंट एंड यूनिवर्सिटी ऑफ सिंध जे हिसाब सां। हाणे इहे रेन गेजिस बेसिकली असांखे क्लाइमेट चेंज, एनवायरमेंट, ड्राउट, रेन इन्हनि शयुनि खे जेको आहे कवर कंदा। हीअ असांजो हिकिड़ो पहिरियों स्टेप आहे। इन सां गॾु गॾु असांजी मेरीन रिसर्च लेबोरेटरी जेका आहे त उहा 2 ऑर्गनाइज़ेशन सां बि MOU जेको आहे त कुझु कयो आहे, अञा बि कंदी, त जीअं असां हितां जी क्लाइमेट चेंज जे इम्पैक्ट्स खे, असां हितां जा ड्राउट जे इशूज़ खे या डिज़ास्टर्स खे, रेन्स खे ऐं फ्लड्स खे जेको आहे मैयर करे सघूं। इहे इंस्ट्रूमेंट्स, इहे साइंटिफिक शयूं जेके आहिनि इन जी प्रॉपरली विजिलेंसी कई वेंदी, इन जी जेका आहे मेयरिंग डेटा वठी वेंदी। सम्झो त फोर्टनाइटली या मंथली बेसिस ते जेका असीं कोऑर्डिनेशन में पाकिस्तान मेट डिपार्टमेंट खे बि प्रोवाइड कंदासीं ऐं उन सां गॾु गॾु पंहिंजी जेका आहे रिसर्च स्टडीज़ में बि कमु आणींदासीं त जीअं असीं फ्यूचर प्लानिंग जेका आहे त हिन डिस्ट्रिक्ट जे लाइ बहितर नमूने सां करे सघूं।
तव्हांजी असां डिप्टी कमिश्नर सुजावल वाजिद शेख ऐं मेरीन रिसर्च प्रोजेक्ट जे जेका प्रोफेसर पंहिंजो मुख्तियार मेहर साहब ऐं डॉक्टर अब्दुल गफ़ूर साहब जी तव्हां सां ॻाल्हि ॿोल कराई जिन ॿुधायो त बरसाति पवण खां पोइ असांखे ख़बर पवंदी त जेको असां वटि इहे शयूं मौजूदु न हुयूं सुजावल वारे पासे ऐं बरसाति पवण खां पोइ ख़बर पवंदी त केतिरी जेका आहे असां वटि बरसाति पई आहे केतिरी पवणी आहे ऐं जेको आहे सो अॻियां हली करे उन पाणी खे कीअं स्टॉक करिणो आहे इहे सभु ॻाल्हियूं तव्हांखे उन्हनि ॿुधायूं कैमरा टीम सां गॾु इमरान अली इबरत न्यूज़ सुजावल।